ब्रेकिंग न्यूज़ नाजरीन। डोकरी SUP मरकजी सदर ज़ैन शाह ॻोठ हकीम संधेलो पहुतो। ज़िले डिप्टी जनरल सेक्रेटरी मुश्ताक संधेलो सां संदसि घर वारी जे वफ़ात ताज़ियत। PP सिंध जो पाणी ज़मीन ॿेटनि ऐं ॿियनि वसीलनि जो सुदो कयो आहे। सिंध जूं ज़मीनूं कारोबारी इस्तेमाल न आहिनि, अहिड़े अमल जी सख़्त मज़म्मत कयूं था। ब्रेकिंग न्यूज़ नाजरीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। डोकरी SUP मरकजी सदर सैयद ज़ैन शाह ॻोठ हकीम संधेलो पहुतो। ज़िले डिप्टी जनरल सेक्रेटरी मुश्ताक संधेलो सां संदसि घर वारी जे वफ़ात ताज़ियत। PP सिंध जो पाणी ज़मीन ॿेटनि ऐं ॿियनि वसीलनि जो सौदो कयो आहे। ज़ैन शाह सिंध जूं ज़मीनूं कारोबारी इस्तेमाल लाइ न आहिनि, अहिड़े अमल जी सख़्त मज़म्मत कयूं था। ज़ैन शाह मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।